कीअं आहियो तव्हां सभई? त यार अॼु जो टॉपिक आहे जेके असां अॼु रोस्ट करण आया आहियूं उहो आहे तव्हां सभिनि जो फेवरेट अज़हर किंग। जी तव्हां सही ॿुधो, अज़हर किंग। नालो किंग हाणे त यार को किंग थी न वेंदो अज़हर भाई। हाणे अज़हर किंग काथां जो बादशाह सुञाणे तोखे उन अज़हर किंग। वरी शाइरी अहिड़ी ठाहींदा अथई माना ईअं घटिया क़िस्म जी यार जंहिंमें को मतिलबु ई न हुजे। इन हिकु ॿ शाइरीअ ते अचो ॾिसूं था पिया इहो छा थो चई शाइरीअ ॿुधूं था। किंग साहब हाणे किंग का त मज़ाक आहे यार, मां अञा वधीक ॻाल्हाईंदुमि न, ईअं मुंहिंजी आदत न आहे मां भले रोस्ट वीडियो ई हुजे पर उन ग़लति वर्ड मां यूज़ न कंदुसि। आई एम शरीफ आर रोस्टिंग करिंग भाई सभु के। त हलो अञा कुझु वीडियो ॾिसूं था। चए थो नालो बि वॾो ऐं सुञाणप वॾी, नंढी त आहे बस सोच मुनाफ़िकनि जी। वाह भाई वाह 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 अज़हर भाई वाह। यार छा त तव्हां शाइरी कई आहे, मां त तव्हांजो फैन थी वियुमि, वॾो फैन। आई एम योर बिग फैन ब्रो अज़हर भाई। मूंखे ख़बर बि न आहे हिकु त अलाए किथां आहे यार अज़हर भाई जेको आहे तव्हांजो आहे। उन खां बाद में हिन लाइ मां छा चवां, हिकु शाइरी में हिकु थींदे हिक में वरी भला थी वेंदे, हिक में ख़राबु थी वेंदी। माना हिन मूंखे हिकु शाइरी बि अॼु ताईं अहिड़ी न आहे जंहिंमें मतिलबु सम्झ में ईंदो हुजे। हे अहिड़ी यार बकवास शाइरी केरु कंदो आहे मूंखे ॿुधाए त। ॿियो त सिंधी तोखे थी छा पियो आहे यार? शादी थी वेंदसि पोइ बि साईं ॿियनि छोकिरनि ताईं लॻो जो ठाहे थो पियो, बसि को झलण वारो ई न आहे नी, को रुकण वारो ई न आहे तव्हांखे त। ॿियो त साईं पोइ त अहिड़ा हाणे हेठि में वीडियो हलंदो हूंदो तव्हां ॾिसंदो हूंदो, बसि पराए विगो ते बसि ॿी ॼणी को विगो इन्हनि जो आहे ख़रीद कयो अथऊं ॼण। यार अलाह अलाह कयो, अलाह अलाह कयो, अलाह अलाह कयो। टिकटॉक ते अथव ईअं लही न पियो जीअं ॿिया लथा आहिनि। अज़हर मां छा चवां, हिन जा वार वॾा आहिनि पर अॼुकल्ह सिंध में ट्रेंड हली रहियो आहे त माना माइन जेॾा वार छॾियो कुल्हनि ते छॾियो। ऐं इन करे मां इन टॉपिक ते हिन कुझु चवंदुमि न, हिन वारनि ते जेको आहे पाण ॼाणे वञी। असांजो छा वञी अपना क्या जाए ब्रो, अपना कोई लेना देना थोड़ी है इससे। अचो अचो हिन जा अञा कुझु वीडियो ॾिसूं था यार। मिड़ेई शुगल मिलो हले पियो, भला छा आहे ग़रीब ठाहे थो ठाहे जो तव्हांखे बि छा आहे मसलो, भला ठाहिनि था त। हलो हाणे हिन जा कुझु वीडियो ॾिसूं था, कुझु नज़र घुमायूं था हिननि खे। हेॾे जा माशाल्लाह फेमस पर्सनैलिटी आहे यार, टिकटॉक ते मज़ाक थोड़ी आहे। हे सेलिब्रिटी आहिनि, हे सेलिब्रिटी आहिनि लॻंदो न आहे पर आहिनि। हे वरी एक्टर बि अथव, माना हर शइ आहिनि, ऑल इन वन आहिनि, मल्टी टैलेंटेड आहिनि। अलाए छा कंहिं महिल फनी वीडियोस ठाहींदई, कंहिं महिल शाइरी कंदई, कंहिं महिल कॉमेडी कंदई। माना क्रिंज क्रिंज 1 to 100 टैलेंट अथनि। मैं वीडियो में छोकरी ज़रूर खंदा, छोकरी और ग्रहण जी माना वीडियो ठहणी न आहे का, वायरल न वेंदा, अलाए छा थींदो यार। छोकरी त न खणो, कम से कम छोकरी खणो आहे उनखे कम से कम भाई सिंधी यार, सिंधी जी न्याणी आहे त उनखे कम से कम मथे ते रहो त पारायो न साईं, व्यूज़ काॾो वेंदा वरी। हा वरी हिन छोकिरे जी त वरी अजीब ई प्रॉब्लम अथई, वरी मास्क हणी वरी हिन सां गॾु डांस कंदई बसि। पोइ मास्क छो था हणो, एॾी शरीफ़ ज़ातियूं तव्हां मास्क छो थी हणो, इहो मूंखे ॿुधायो। मास्क हणी माना चवंदा असांखे को सुञाणे न। अरे जंहिं टिकटॉक ते अगरि आयूं ई आयो त मास्क त लायो नी। अरे मास्क वरी बि हाणे अरे अज़हर मां रोज़ त अज़हर खे बि कयां नी, हे वरी हिन ॾेखारे हलियो पियो विच में।